नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवां खे ठठे खां ख़बर ॾिनाउनि। ठठे जे बुहारा शहर जे समाजी वर्कर लतीफ़ तिनियो अवामी प्रेस क्लब ठठे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिकु समाज सुधारक ऐं इंसान दोस्त शख़्स आहे। हिन चयो त बुहारा शहर समेत सॼी साहिली पट्टी में हिकु वक़्तु गुटके ठरे ऐं ॿिए मंशात जी बि वॾे पैमाने ते मौजूदु फैक्ट्रियुनि ऐं वापे सबबु हितां जे हज़ारे माण्हू कैंसर समेत ॿियनि मुज़ी मर्ज़ जा शिकार थी चुका आहिनि। हिन चयो त बुहारनि में गुटको मटीरियल जी सिपराई ऐं फैक्ट्रियुनि जो सरगनो कादिर समेजो आहे। हिन सां गॾु सुल्तान समेजो, अंसार समेजो, अली अकबर समेजो ऐं ॿिया शामिल आहिनि। हिन चयो त हिन मंशात फ़रोशनि ते साकड़ो मकली, कराची, इब्राहिम हैदरी, मेमण ॻोठ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे थाणनि ते मंशात सिपराई जा केस दाख़िल आहिनि। हिननि माण्हुनि जे घरनि में गुटकनि जूं फैक्ट्रियूं आहिनि। हिन चयो त हिननि मंशात फ़रोशनि मुंहिंजे पारां मंशात ख़िलाफ़ हलायल जदोजहद खां क़ाइफ़ थी कूड़ा ऐं हथ ठोकिया माण्हू बीहारे मूं खे इल्ज़ाम तराशी पिया कराइनि त मूं इन्हनि माण्हुनि खां पैसा वरिता आहिनि ऐं हिकु वर शहर जो मलो बीहारे अथऊं त मूं उन खे कूड़ो आर्डर ॾेई पैसा वरिता आहिनि। हिन चयो त मूं इन्हनि माण्हुनि खां पैसा वरिता आहिनि त उहे हेतिरा ॾींहं किथे हुआ। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP ठठो खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त फ़ौरी तौर ते हिननि मंशात फ़रोशनि जी गुटका फैक्ट्रियुनि, गोदाम, केबिन ऐं होलसेल वापारियुनि जे दुकाननि ते रेड करे गुटका मटीरियल हथ करे हिननि ते केस दाख़िल करे सिंध सॼे सिस्टम खे छिटे बुहारा शहर ऐं साहिली पट्टीअ जे हज़ारनि माण्हुनि खे कैंसर समेत मुज़ी मोतमार बीमारियुनि खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।